आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल किया वियो आहे। सदर जी मंजूरी बाद आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस दाख़िल किया वियो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद सदारती रेफरेंस दाख़िल करायो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो चवणु आहे त रेफरेंस में सदर जी नुमाइंदगी कंदो। हुन इहो बि चयो त रेफरेंस में बाक़ी मेंबरनि बाबति सवाल आहिनि। बुनियादी सवाल आहे त बाक़ी मेंबरनि जी कहिड़ी हैसियत हूंदी। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कंदा हलूं। आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल किया वियो आहे। सदर जी मंजूरी बाद आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस दाख़िल किया वियो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद सदारती रेफरेंस दाख़िल करायो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो चवणु आहे त रेफरेंस में सदर जी नुमाइंदगी कंदो। हुन चयो त रेफरेंस में बाक़ी मेंबरनि बाबति सवाल आहिनि। बुनियादी सवाल आहे त बाक़ी मेंबरनि जी कहिड़ी हैसियत हूंदी। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कंदा हलूं पिया। आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयो वियो आहे। सदर जी मंजूरी बाद आर्टिकल 63A जी तशरीह बाबत रेफरेंस दाख़िल कियो वियो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद सदारती रेफरेंस दाख़िल करायो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो चवणु आहे त रेफरेंस में सदर जी नुमाइंदगी कंदो। हुन जो त रेफरेंस में बाक़ी मेंबरनि बाबति सवाल आहिनि। बुनियादी सवाल आहे त बाक़ी मेंबरनि जी कहिड़ी हैसियत हूंदी।